शंकर लालवानी जी। धन्यवाद अध्यक्ष जी। मैं आपसे सिंधी में अपनी बात रखने की इजाजत मांगता हूं। संभवतः ये लोकसभा के इतिहास में पहली बार ऐसा होगा कि मैं सिंधी भाषा में अपनी बात रखने का मौका मिल रहा है। मानवारा सदर साहब, मां तव्हांजे साम्हूं हिंदुस्तान जे रहंदड़ 1 करोड़ सिंधियुनि जी ॻाल्हि रखणु चाहियां थो पियो। सरकार इन ॻाल्हियुनि ते वीचार करे। सिंध पाकिस्तान में चङा माण्हू लॾे करे भारत आया आहिनि ऐं उन्हनि मां चङनि जी हालत ठीक ना आहे। मां चाहियां थो जेके सिंध पाकिस्तान में लॾे करे हिते आया आहिनि उन जे विकास लाइ सिंधी कल्याण बोर्ड ठहिणो खपे। ॿियो, सिंधी कला ऐं संस्कृति जेकी दुनिया में सभिनि खां पुरानी संस्कृति आहे, मोहनजोदड़ो, सिंधु घाटी सभ्यता, उन लाइ राष्ट्रीय सिंधी अकादमी ठहिणी खपे। टियों, सभिनि भाषाउनि में टीवी चैनल में अॼु चालू आहिनि, पर हिकु सिंधी भाषा अहिड़ी आहे उन में टीवी चैनल अञा चालू न थियो आहे। समाज जी मांग आहे कि सिंधी में चैनल चालू थियणो खपे। चौथों, 26 जनवरी ॾींहुं राजपथ दिल्ली में जेको जलसो निकिरंदो आहे उन में सभिनि प्रदेशनि जूं झांकी निकिरंदियूं आहिनि। चूंकि सिंधी जो प्रदेश न आहे इन करे उन ॾींहुं बि सिंधी समाज जी झांकी निकिरणी खपे, इहो निवेदन आहे। पंजों, मां चाहियां थो, इहो मां नथो चाहियां, इहो सॼी समाज थी चाहे पई कि असांजो प्रदेश जेको सिंध हो उहो पाकिस्तान में रहिजी वियो, हिते कोई असांजो प्रदेश न आहे। त इहा सॼे मुल्क में जॾहिं मां घुमंदो आहियां त सिंधी समाज मांग कंदी आहे कि हिते बि हिकु सिंधी प्रदेश ठहिणो खपे हिंदुस्तान में। छओं, हिकु सिंधी यूनिवर्सिटी बि असांखे हुजणी खपे ताकि असांजा ॿार सिंधी में पढ़ी लिखी सघनि। ऐं आख़िरी में अंत में